जीअणो थो पवे। हीअ कहाणी धरती ते मौजूदु हुन ख़िते ते ठहियलु आहे जंहिंमें तइलीम, सिहत ऐं रोज़गार त न हुअण बराबरि आहे, पर जहालत, सरदारी निज़ाम ऐं अंधेर नगरी वधीक आहे। हीउ उहो ख़ितो जेको मैदनी वसीलनि सां त मालामाल आहे, पर हिते जा माण्हू अॼु बि ॼण 100 साल पोइते धिकियल आहिनि। हिननि खे अञा का बि ख़बर नाहे त दुनिया किथे पहुती आहे ऐं हे छा पिया कनि। हीअ कहाणी हिन धरती ते मौजूदु कंहिं ॿिए ख़िते जी न, बल्कि सिंध जी आहे। हिन ख़िते जा मासूम ॿार अॼु बि मींहुं वसाइण लाइ कारिड़ो कुमारिड़ो चवंदा आहिनि, पर वटि तइलीम, सिहत ऐं खाइण लाइ अन्न कोन्हे। हिते जा माण्हू सरदारी निज़ाम सां लाॻापियल आहिनि। सरदार संदनि मथां केतिरा बि ज़ुल्म कनि, पर हे वरी बि सरदारनि अॻियां न्याज़ ऐं निवड़त सां पेश ईंदा आहिनि। हिन वक़्तु सिंधी टेलीफिल्म जीअणो थो पवे जी रिकॉर्डिंग हले पई। हिन फिल्म जो डायरेक्टर ऐं कहाणीकार फ़िदा बलोच आहे, जेको पंहिंजे भरपूर महिनत सां फिल्म जी डायरेक्शन करे रहियो आहे। ऐं हीअ फिल्म ईद उल अज़हा ते शाम 7 वॻे सिंधी YouTube चैनल सिजाल प्रोडक्शन ते रिलीज़ कई वेंदी।